वेलकम बैक नाज़रीन। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। अव्हांखे ॿुधायूं त आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण लाइ 34 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन आहे। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़ननि में कारवंवार ठप आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराचीअ जी आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर गाज़ी झंडीर असां सां लाइन ते मौजूदु आहे। गाज़ी, ॿुधाइजो कराचीअ में कहिड़ी सूरतहाल आहे लॉकडाउन जे हवाले सां? लॉकडाउन में रमज़ानुल मुबारक जे महीने में उनजे शेड्यूल में तब्दीली भी कई वही है, कड़ा तफसील आहिनि? जी बिल्कुल, अॼु पहिरीं रमज़ानुल मुबारक जे हवाले सां कराची में मुकमल तौर ते जेके लॉकडाउन जूं SOPs आहिनि उनखे फॉलो कयो वञे पियो। कराची शहर में हर मुमकिन कोशिश कई वञे पई इंतज़ामिया जी हिदायतुनि ते कानून लागू कंदड़ इदारनि जे तरफ़ां त जेके नयूं SOPs जारी कयूं वियूं आहिनि रमज़ानुल मुबारक जे हवाले सां लॉकडाउन ते अमल दरामद जे लाइ उनखे हर सूरत में यकीनी बणायो वञे। अॼु खां लॉकडाउन जेको आहे वो सुबुह मजबूरी तौर ते हफ़्ते जा 4 ॾींहं सुबुह जो 9 वॻे खां शाम जो 3 वॻे ताईं उनखे रिलैक्स कयो वियो आहे। जॾहिं त मजबूरी तौर ते जेको कारोबार आहे उहो ऑनलाइन कारोबार जी स्मार्ट लॉकडाउन जे हवाले सां सर्विस ॾिनी आहे। सरकार शहरनि खे या दुकानदारनि खे कंहिं बि दुकान ते जेकॾहिं को ख़रीदार वेही करे का बि शइ वापराए न सघंदो, न ख़रीद करे सघंदो। इन हवाले सां जेको लॉकडाउन जो ख़ासि तौर ते खाद खुराक वारियूं शयूं आहिनि या मेडिकल सां लाॻापियल शयूं आहिनि उन्हनि जो जेको शेड्यूल आहे उहो 5 वॻे ते रखियो वियो आहे। सुबुह खां शाम 5 वॻे ताईं खाद खुराक वारियूं शयूं शहरनि खे मिली सघंदियूं ऐं मेडिकल सां लाॻापियल जेके ज़रूरत वारियूं शयूं आहिनि उहे मार्केटुनि में अवेलेबल हूंदियूं। आम जेको कारोबार आहे उहो सुबुह जो 9 खां 3 वॻे ताईं उनजी ऑनलाइन सर्विस जो नालो ॾिनो आहे। उनखे सरकार ऐं हिदायतूं जारी थियल आहिनि वाज़े तरीक़े सां त को माण्हू कंहिं दुकान ते को दुकानदार पंहिंजी दुकान ते रश न लॻाईंदो ऐं जेके पंहिंजो ख़रीदार आहिनि उहे शयूं ख़रीद करे पंहिंजे घर खणी वञी सघनि था। इन हवाले सां लॉकडाउन जी जेका नई SOP आहे उन ते कराची में अमल दरामद थी नज़र अचे पियो। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अवाम बि आहे, जिथे किथे दुकान खुलनि पिया उते कानून लागू कंदड़ इदारा सख़्ती कंदे नज़र अचनि पिया। किथे मार्केटूं ऐं कुझु दुकान खुलियल नज़र अचनि पिया। कराची शहर जूं जेके अहम कारोबारी बाज़ारूं आहिनि या मर्कज़ आहिनि उते अॼु वधीक नफ़री मुक़ररु कई वई आहे त जीअं पहिरें रमज़ान मुबारक जे हवाले सां कंहिं बि जॻह ते रश लॻाइण खां पासो कयो वञे ऐं जिते रश वारी सूरत हाल पैदा थिए पई उनखे मुंहुं ॾिनो वञे। ठीक है, अवां वॾी मेहरबानी गाज़ी झंडीर तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे लाइ 34 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरतहाल खां अवांखे आगाह कयूं पिया। कराची, हैदराबाद, सखर, लाड़कानी, मीरपुर ख़ास ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़ननि में कारवंवार ठप आहे। लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि। कारोबार, तफ़री माग ऐं दरसगाह बंदि आहिनि। इल्मी, अदबी ऐं समाजी सरगर्मियूं बि मुअत्तल आहिनि। लॉकडाउन खे लाभाइतो बणाइण लाइ नंढनि तोड़े वॾनि शहरनि में पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त बि जारी आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया आलमी वबा कोरोना वायरस खे शिकस्त ॾियण जे लाइ लॉकडाउन लॻायो वियो आहे, जेको 34 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में बरक़रार आहे। इन हवाले सां अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त सिंध में रमज़ानुल मुबारक जे भलारे महीने में लॉकडाउन जे शेड्यूल में कुझु तब्दीली बि कई वई आहे। नए शेड्यूल मूजिबि सुबुह जो 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं दुकान खुलियल रहंदा। इन हवाले सां मलीर जी सूरतहाल मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आसिफ जतोई असां सां लाइन ते मौजूदु आहे। आसिफ, ॿुधाइजो मलीर में कहिड़ी सूरतहाल आहे लॉकडाउन जे हवाले सां? बिल्कुल, समूरी सिंध जीअं मलीर में भी मुकम्मल तौर लॉकडाउन आहे। अॼु रमज़ान शरीफ़ जो पहिरियों रोज़ो आहे। तव्हांखे ॿुधायां त सिंध गवर्नमेंट पारां जेके ॿीहर तरक़ी कई वई आहे उन ते मुकम्मल तौर ते अमल दरामद थी रहियो आहे। मलीर में राति ते जेका पहिरीं तरावी पढ़ी वई मस्जिदनि में उनमें बि तमामु घटि जेको आहे सो अंग हुयो नमाज़नि जो, जंहिं ते जेको आहे सो उलमा इकराम ख़ुसूसी दुआऊं घुरियूं कोरोना जे ख़ात्मे जे लाइ। ऐं तव्हांखे ॿुधायां त अॼु जेको आहे सो पहिरें रोज़े ते बि मुकम्मल तौर ते लॉकडाउन ते अमल दरामद थी रहियो आहे पूरे मलीर में। जी ठीक है, अवांजी वॾी मेहरबानी आसिफ तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया लॉकडाउन जो। आलमी वबा कोरोना वायरस दुनिया में केतिरनि ई माण्हुनि जूं जेके जानियूं आहिनि गिड़काए चुकी आहे। केतिरा ई माण्हू उन में मुतासिर आहिनि। इन वबा खां बचण जे लाइ, इन जे फैलाव खे रोकण जे लाइ हुकूमत पारां लॉकडाउन लॻायो वियो आहे। माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे। घरनि में रहण सां माण्हू जेके आहिनि त उहे महफ़ूज़ रहंदा। उन जे करे लॉकडाउन अॼु 34 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में जारी
आहे मुख़्तलिफ़ शहरनि जी कहिड़ी सूरतहाल आहे लॉकडाउन ते केतिरो अमल थी रहियो आहे अवांखे उन सूरतहाल खां आगाह कंदा हलूं पिया ज़िक्र कई पिया सिंध जो सिंध में अॼु 34 ॾींहं बि नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे कारोबार बंदि आहे लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि जो ज़िक्र कई पिया कराची हैदराबाद सखर लाड़काणो मीरपुर ख़ासि ऐं सिंध जा जेके ॿिया नंढा वॾा शहर आहिनि उते लॉकडाउन जारी आहे सिंध में लॉकडाउन जो शेड्यूल कुझु तब्दील कयो वियो आहे जंहिं जे मुताबिक़ सुबुह जो 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं दुकान खुलियल रहंदा जॾहिं त जेको कारोबार आहे उहो सूमर खां ख़मीस ताईं 9 खां 3 बजे ताईं थींदो रमज़ानुल मुबारक में शाम जो 5 वॻे खां पोइ लॉकडाउन हूंदो शहरी में जॾहिं त होम डिलीवरी सर्विस न हूंदी तयार थियल खाधनि जी रसद शाम जो 5 वॻे खां 10 वॻे ताईं हूंदी ज़िक्र कई पिया लॉकडाउन जारी आहे आलमी वबा कोरोना वायरस जी रोकथाम जे लाइ उन खां बचण जे लाइ हुकूमत पारां उपाउ वरिता विया आहिनि जंहिंमें लॉकडाउन लॻायो वियो आहे अॼु 34 ॾींहं आहे लॉकडाउन खे सिंध जे मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे लॉकडाउन ते मुकमल अमल कराइण जे लाइ पुलिस ऐं जेके रेंजर्स जा जवान आहिनि उन्हनि जो गश्त बि जारी आहे लॉकडाउन खे लाभाइतो बणाइण जे लाइ पुलिस ऐं रेंजर्स पंहिंजा फर्ज़ सरअंजाम ॾेई रही आहे जॾहिं त अवांखे ॿुधाईंदा हलूं दरसगाह इल्मी अदबी ऐं समाजी जेके सरगर्मियूं आहिनि उहे मुअत्तल आहिनि लॉकडाउन आहे आलमी वबा कोरोना वायरस दुनिया जे जेको आहे त इहा जेका वबा आहे कोरोना वायरस पंहिंजी लपेट में आणे रही आहे उन खां पोइ अव्हांखे ॿुधायूं त नाज़रीन सिंध में जेको लॉकडाउन लॻल आहे उहो 34 ॾींहं बि बरक़रार आहे लॉकडाउन ते अमल कराइण जे लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो गश्त बि मुसलसल जारी आहे सिंध जा नंढा वॾा शहर लॉकडाउन जे तहत बंदि थियल आहिनि कारोबार बंदि आहे उन जो हिकिड़ो शेड्यूल तयारु थियल आहे उन जे तहत जेके आहिनि दुकान खुलनि था अव्हांखे ॿुधायूं पिया सिंध में लॉकडाउन आहे जेको अॼु 34 ॾींहं बि जारी आहे कहिड़ी सूरतहाल आहे नंढनि वॾनि शहरनि जी अव्हांखे आगाह कयूं पिया ज़िक्र कई पिया लॉकडाउन जो आलमी वबा कोरोना वायरस के शिकस्त ॾियण जे लाइ 34 ॾींहं बि सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में लॉकडाउन जारी आहे लॉकडाउन सबबि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि कारोबार तफ़री माग ऐं दरसगाह बंदि आहिनि जॾहिं त इल्मी अदबी समाजी सरगर्मियूं जेके आहिनि मुअत्तल आहिनि माण्हुनि खे मेड़ करण खां पासो कयो वियो आहे माण्हुनि खे घरनि ताईं महदूद कयो वियो आहे लॉकडाउन खे ते अमल कराइण जे लाइ पुलिस ऐं रेंजर जा जेके जवान आहिनि उहे सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में गश्त करे रहिया आहिनि माण्हुनि खे लॉकडाउन ते अमल दरामद कराइण जे लाइ गश्त कयो पियो वञे पुलिस रेंजर्स जे पारां लॉकडाउन अॼु 34 ॾींहं बि बरक़रार आहे नाज़रीन ज़िक्र कयूं पिया लॉकडाउन जो इन हवाले सां सखर जी सूरतहाल मालूम कंदासीं आवाज़ जो रिपोर्टर शाहिद चनो असां सां लाइन ते मौजूद आहे शाहिद सखर में कहिड़ी सूरतहाल आहे लॉकडाउन जे हवाले सां आगाह कजो बिल्कुल अॼु 34 ॾींहं बि समेत सखर में भी लॉकडाउन जो सिलसिलो आहे उहो बरक़रार आहे सरकार तरफ़ां रमज़ान जे भलारे महीने में जो नओं शेड्यूल मुतारिफ़ करायो 8 खां शाम 5 वॻे ताईं जेको आहे कारोबारी माण्हुनि खे जेको अचो त कारोबार खोले ऐं बंदि कयो वञे इन खां मां तव्हांखे ॿुधायां त जॾहिं त ॿिया जेके अॼु भलारो महीने में पहिरियों रोज़ो आहे समोसन फ्रूट चाट समेत जेके ॿियनि जेके सख्त कार्रवाई करे रही है पुलिस जैसे त सब्जी फ्रूट किराना खीर मेडिकल स्टोर समेत ॿिया जेके कारोबार दुकान आहिनि उहे मिलाइनि जॾहिं त वॾा कारोबारी मर्कज़ जेके आहिनि उहे कंटिन्यू 34 ॾींहं बि अॼु सखर में मुकमल तौर ते बंदि पियल आहिनि जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त रस्तनि ते गाॾियुनि जी जेका अच वञ वारो जेको सिलसिलो आहे उहो तमामु वधियल आहे जंहिं करे पुलिस जेका आहे उहा उन्हनि खे रोकण में बेवस नज़र अची रही आहे जॾहिं त ॿेल सवारीअ ते बि पिण सरकार तरफ़ां पाबंदी लागू कई वई आहे पर सखर में बि ॿेल सवारी ते जेको सफ़र वारो सिलसिलो आहे उहो आसानी सां कयो पियो वञे दुकाननि ते जेके माण्हू अचनि पिया ख़रीदारी करण जे लाइ उते बि समाजी विधी जो जेको ख़्यालु न पियो रखियो वञे न वरी
जेका आहे उन्हनि में जेको कोरोना खां बचाव जा जेके असूल जेके आहिनि उन्हनि खे नज़रअंदाज सख जा जेके शहरी आहिनि उहे करे रहिया आहिनि। पुलिस इन्हनि नज़रअंदाज कंदड़ माण्हुनि जे ख़िलाफ़ जेके आहिनि ॿेड़ सवारी जे ख़िलाफ़ जेके पुलिस जेका आहे उहा भॼकड़ी कंदड़ ख़िलाफ़ का बि कार्रवाई कंदे असांखे नज़र न पई अचे। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी शायदि तफ़सील खां आगाह करण जे लाइ। नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे।